बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान सुपर लीग सीज़न 8 जे हवाले सां सिंधी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, पाकिस्तान सुपर लीग सीज़न 8 जी मैच नंबर 17 खेॾी वेंदी, जंहिंमें पेशावर ज़ल्मी ऐं कराची किंग्स जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं। ही ॿई टीमूं ॿियों भेरो हिन सीज़न में आम्हूं साम्हूं थी रहियूं आहिनि। फर्स्ट टाइम जॾहिं इहे ॿई टीमूं आम्हूं साम्हूं थियूं त उते पेशावर ज़ल्मी मैच खटण में कामयाबु थी हुई। अॼु इहे ॿई टीमूं हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं आहिनि। अॼु मैदान चेंज आहे। पहिरियों भेरो मैदान हुयो कराची जो, हिन भेरे रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में इहा मैच थी रही आहे। ओवरऑल पाण हिन मैच ते ॻाल्हाईंदासीं। PSL में हिन वक़्तु ताईं जेको कुझु थियो आहे हुन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हुन ते ॻाल्हि ॿोल करण लाइ असांखे हिन वक़्तु स्पोर्ट्स एनालिस्ट परवेज़ चांडियो साहब ऐं ताहिर सलीम साहब जॉइन कयो आहे। सर, तव्हां वॾी जी वरी महिरबानी। सर, सभ खां पहिरियां कीअं था ॾिसो अॼु जी हिन मैच खे, जंहिंमें पेशावर ज़ल्मी ऐं कराची किंग्स उहे ॿई टीमूं आहिनि जंहिंमां जेका मैच खटींदी उनखे थोरो एज हासिलु थी वेंदो त उहो प्ले ऑफ जे लाइ क्वालिफाई करे? ॾिसो, हाणे यकीनन टाइ पइजी वई आहे पेशावर ज़ल्मी ऐं कराची जी। पॉइंट्स बराबरि आहिनि, पर हिकिड़े मैच जो फ़र्क़ु आहे। पेशावर ज़ल्मी हिकु मैच घटि खेॾियो आहे, जॾहिं त कराची जेको आहे सो यकीनन पेशावर ज़ल्मी जंहिं तरह सां स्टार्ट वरितो उहो जेको आहे सो जेका हुई जेका कारकर्दगी उनखे बरक़रार न रखी सघी। जेको उन ऐं कराची जेका तमामु बुरी शुरूआति कई हुई ऐं उहा हाणे ट्रैक ते अची रही आहे। ऐं अॼोको मैच जेको आहे सो इहो डिसाइड कंदो त जेको जेके 4 टीमूं जेके आहिनि हुन में कराची आहे या कराची या पेशावर मां का टीम आहे या न। ओवरऑल तमामु PSL जो ही 8हों एडिशन तमामु कामयाबी सां जारी सारी आहे। असांखे हिकिड़ो एहसानुल्ला जी सूरत में हिकिड़ो बहितरीनु बॉलर नज़र आयो आहे, जंहिं मैक्सिमम 14 विकेटूं वरितियूं आहिनि ऐं मतिलबु 12 रन ते जेका बेस्ट परफॉर्मेंस आहे 5 विकेटूं ॾेई करे 5 विकेट वठी करे 12 रन ॾिनियूं आहिनि। ऐं रिज़वान त बिल्कुलु हिकिड़ो ईअं खणी अचूं त सॼो मेलो लुटे वियो आहे 158 रननि सां। तो ओवरऑल ही जेको एडिशन आहे पंहिंजी कामयाबी सां रवां दवां। अच्छा, तव्हां सभिनी खां वधीक रन्सुनि जी ॻाल्हि कई, यानी कि मोस्ट रन्स जेके हिन PSL में आहिनि कंहिंजूं आहिनि, उन हवाले सां जेकॾहिं असां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसूं त हिन वक़्तु ताईं सभिनी खां वधीक रन्सूं कहिड़े प्लेयर जूं आहिनि? 2 नंबर ते कहिड़ो प्लेयर आहे? 3 नंबर ते त मोहम्मद रिज़वान 358 रन्सूं ठाहे चुको आहे ऐं हुन जेको स्ट्राइक रेट आहे उहो 141 जो आहे। 2 नंबर ते आहे फ़खर ज़मा, जंहिं हिन वक़्तु हाणे शानदार स्टार्ट वठी रहियो आहे। थोरो लेट हुन स्टार्ट कयो, पर बहरहाल 235 रन्स हूंदा ऐं वॾो फ़र्क़ु नज़र अचे थो 358 ऐं 235 में। ऐं स्ट्राइक रेट तमामु ज़बरदस्त आहे फ़खर ज़मा जो 172 जो। ऐं 3 नंबर ते वरी मुल्तान सुल्तान जो ई प्लेयर आहे रायली रूसो, जंहिंजूं 225 रन्सूं आहिनि ऐं 166 जो हुनजो स्ट्राइक रेट आहे। मतिलबु त मुल्तान जा 2 अहिड़ा प्लेयर आहिनि जेके मोस्ट रन्स में असांखे ॾिसण अचनि था ऐं फ़खर ज़मा बि हिन वक़्तु उन्हनि खे जॉइन करे वरितो आहे। सर, हीअ आहे मोस्ट रन्स में मोहम्मद रिज़वान जेको वाक़ई मेलो लुटे वरितो आहे। वॾो फ़र्क़ु नज़र अचे थो पहिरें ऐं 2 नंबर जे बैट्समैन स्कोर जेको आहे। यकीनन ईअं खणी चइजे त मुल्तान सुल्तान जी जेकी कामयाबी में जेको हिकिड़ो मेजर जेको रोल प्ले कयो आहे। ऐं साॻिए वक़्तु बॉलिंग में बि उन्हनि जा ई प्लेयर रिज़वान जी बि जेका ॾिसूं त रिज़वान जेको आहे सो थोरो फॉर्म हुयो, जेको फॉर्म या जेका परफॉर्मेंस हुई कुझु उन ते सवालिया निशान हुया ऐं उनखे टेस्ट क्रिकेट मां ॿाहिरि कढियो हुयो। सरफराज़ खे वापसि आंदो वियो, जेको मां सम्झां ॾाढो सुठो श्रवण हुयो। जीअं त सरफराज़ जेको आहे पाकिस्तान जो असासो आहे, पाकिस्तान क्रिकेट खे तमामु ज़बरदस्त नमूने सर्व कयो आहे, चैंपियन ट्रॉफी खटाई आहे ऐं उन्हनि ॾुखे वक़्त ते पाकिस्तान टीम खे बैटिंग में परफॉर्म करे मैचिस खे जेको आहे न बचायो आहे। रिज़वान ऐं सरफराज़ ते असां ॻाल्हि कंदासीं, पर जेकॾहिं वापसि अचूं अॼोकी मैच ते, ताहिर सलीम साहब कैसे देख रहे हैं आज का मैच पेशावर ज़ल्मी और कराची किंग्स? एक टीम 4थे नंबर पर है, दूसरी 5वें पर है। मेरा ख्याल है डू एंड डाई वाला है, जैसे चांडियो साहब ने कहा कि डू एंड डाई वाला है। लेकिन थोड़ी सी एज कराची किंग को इसलिए हासिल है कि इसमें जो PSL में जो टीम टॉप कर रही है लाहौर कलंदर, इसको पिछले मैच में कराची किंग ने हराया है ना, मुल्तान सुल्तान को हराया, सॉरी मुल्तान सुल्तान के 2nd नंबर वाले का ना। तो अब थोड़ा सा लेट इन्होंने लड़के तो अच्छे हैं इनके पास। अमाद की परफॉर्मेंस एज ए कैप्टन लीड विद फ्रंट वो लीड कर रहा है। लेकिन पेशावर को एज इस पॉइंट ऑफ व्यू से, सॉरी मैं कराची कह गया, पेशावर को एज इस पॉइंट ऑफ व्यू से हासिल है कि उसके सारे लड़के परफॉर्म कर रहे हैं। खुसूसन वो लड़का साइम अयूब जिसका मैंने जिक्र किया, पेशावर ज़ल्मी से खेल रहा है वो ना, तो इस वक्त अच्छी फॉर्म में है। ओवरऑल उनके लड़के अच्छी फॉर्म में हैं। शुएब मलिक भी है उसमें काफ़ी अच्छे लड़के हैं। तो लेट्स सी। और विकेट चेंज है एक्चुअली, आज ना लाहौर की है ना कराची की, आज पिंडी की विकेट है।
देखें कैसी पिंडी की विकेट बिहेव करती है। सर जीअं साईं ॻाल्हि कई कराची किंग्स उहा टीम आहे जे शिकस्त ॾिनी आहे मुल्तान सुल्तान्स खे लाहौर कलंदर्स खे, यानी कि टॉप जूं जेके ॿ टीमूं आहिनि उन ॿिन्ही टीमुनि खे कराची ऑलरेडी शिकस्त ॾेई चुकी आहे, त उहा टीम कराची में इहो पोटेंशियल त आहे त वॾियुनि टीमुनि खे हराए सघे। ऐं उन खां अलावा जेको हुननि कमबैक कयो आहे लास्ट मैच में मुल्तान सुल्तान जे ख़िलाफ़ु, त कराची हिकिड़ो मोमेंटम वापसि पकड़ियो आहे। काफ़ी क्लोज़ मैचिस हारायूं आहिनि जेके मैचूं हारायूं बि आहिनि। यकीनन ॾिसो तव्हां जॾहिं टॉप टीमनि जे ख़िलाफ़ परफॉर्म करियो था ऐं खटियो था त तव्हांजो मॉरल जेको आहे उहो हाई थो थिए ऐं तव्हांजे अंदरि हिकिड़ो एतमाद थो अचे ऐं उन भरवसो थो अचे ऐं उन शइ खे जेको आहे न उहो तव्हांजे बैक ऑफ माइंड में हूंदी आहे ऐं उहा तव्हांजी जेका आहे सा परफॉर्मेंस में तव्हांजी मददगार साबित थींदी आहे। तो कराची जेके ॿई मैचिस खटिया आहिनि यकीनन उन्हनि खे एज हासिलु हूंदो ऐं उहो कैरी कंदा, उहो जेको उहो कॉन्फिडेंस लेवल आहे, उहो ट्रस्ट लेवल आहे, पर सर रिलायंस लेवल आहे। सम्झो था त मां तव्हांजी ॻाल्हि खटींदुसि, जेम्स विंस जेको शानदार फॉर्म में हुयो उहो टीम खे छॾे हलियो वियो आहे हिन वक़्तु ऐं उनखे रिप्लेस कयो आहे एडम रोगिंस्टन। हाणे हिकु नओं प्लेयर आहे, ॾिसजे त कीअं पियो परफॉर्म करे, पर हिकिड़ो जेको इन्फॉर्म बेटर जेकॾहिं तव्हांखे छॾे वञे, जॾहिं अञा तव्हांजी टीम ट्रैक ते वापसि ई मस अचे त उन वक़्तु एतिरो वॾो झटको लॻे तव्हांजी टीम खे। टीम गेम न आहे, इंडिविजुअल गेम न आहे, पर हिकिड़ो ॾिसजे त जेकॾहिं हिकिड़ो इन्फॉर्म बेटर अनडाउटली तमामु ॿ टे सुठियूं इनिंग्स खेॾियूं जेम्स विंस, पर ज़ाहिर आहे उनखे पंहिंजी जेके आहिनि नेशनल जेको आहे सो ड्यूटी हूंदी आहे, उनखे शायदि इंग्लैंड लाइ सर्व करिणो हूंदो। सो पहिरीं तरजीह ते यकीनन तव्हांजो मुल्क हुजणु खपे ऐं उसूल हुजणु बि खपे। सो जेकॾहिं हू वियो आहे नेशनल ड्यूटी खे जॉइन करणु वियो आहे त वेल एंड गुड, पर मूंखे मां सम्झां थो त कराची में एतिरो पोटेंशियल आहे, शदील वापसि थी सघे थो, शदील जी वापसी थी सघे थी ऐं शदील वापसि अची ईअं परफॉर्म करे वियो त उहो जेम्स विंस जी कमी महसूस न थींदी। यकीनन कमी। सर गुज़िरियल ॾियारे प्रेस कॉन्फ्रेंस कई इमाद वसीम, उते हुन चयो त कुझु मैचूं असां काफ़ी क्लोज़ हारायूं आहिनि जेके असां खटे सघूं पिया। उन्हनि जो हिकिड़ो इहो सबबु आहे त लैक ऑफ गेम अवेयरनेस बि हुई, शायदि हुनजो इशारो हैदर अली ॾे हुयो जॾहिं जेम्स विंस खे हुन रन आउट करायो, शायदि हुते जेकॾहिं पाण सेक्रीफाइस करियां उहा विकेट त उहा मैच बि ईज़ीली खटे सघनि पिया। ॾिसो क्रिकेट में इहे शयूं मैटर कनि थियूं, तव्हांजे जेको आहे सो गेम अवेयरनेस। ॾिसो हैदर अली खे एतिरे सेक्रीफाइस करणी हुई, जेम्स विंस जो तजुर्बो उहो तमामु जेको आहे सो तमामु एज हासिलु आहे, 220 जे स्ट्राइक रेट सां हुन 75 रन स्कोर कयूं ऐं उनखे हैदर अली जी आहे या मां सम्झां थो इमैच्योरिटी सदबी या सेल्फिशनेस सदबी जो उनखे जेको आहे सो ॾिसो जेको प्लेयर तव्हांखे मैच खटाए थो तव्हां उन लाइ सेक्रीफाइस कयो या सेक्रीफाइस टीम लाइ हुजे या इंडिविजुअल लाइ ठीकु आहे, उन लाइ भले हुजे, पर तव्हांजी टीम जेकॾहिं 2 पॉइंट्स सां अॻिते अचे हा त उहो हिकिड़ो मोमेंटम। पर जेकॾहिं रन आउट कराए तव्हां वरी ओड़ी इनिंग खेॾो आहे त कुझु ॻाल्हि सम्झ में अचे। हा बिल्कुलु, पर तव्हां 18 बालनि ते 12 रन उठाए वञो, दिस इज वेरी बैड क्रिकेट, वेरी वेरी वेरी। सर तैयब ताहिर एक अच्छी फॉर्म में एक अच्छे बैटर हैं जिनको पहला ही मौका मिला, पहले मैच में उन्होंने 65 रन कर दिए। उसके अलावा तबरेज़ शमसी हैं जो ICC T20 में नंबर 6 पर प्लेयर हैं और वो एज अ बॉलर, और वो बाहर बैठे हुए थे, पहले 5 मैचेस वो नहीं खेले थे, इमरान ताहिर को मौका मिला था, लेकिन तबरेज़ शमसी आए, 3 विकेटें ली, मैन ऑफ द मैच हुए, कैसे देख रहे हैं आप? तबरेज़ शमसी एक्चुअली ऑर्थोडॉक्स चाइनामैन बॉलर है, तो डिफ़िकल्ट होता है अगर उसकी लाइन और लेंथ अगर अच्छी है और उसकी लाइन लेंथ अच्छी है, लाइन लेंथ अच्छी है तो वो डिसीव करता है, उसी में वो चाइनामैन करता है और उसी में वो लेग ब्रेक भी करता है। और इसका डेफिनेटली अब पिच का बिहेवियर बहुत डिपेंड करता है, अगर पिच उनको साथ देगी तो ज़रूर अफेक्टेड बॉलर होंगे शमसी। और लेट्स सी, ये तो मैच का पता चलेगा कि जब मैच स्टार्ट होता है तो पिच का बिहेवियर कैसे है, इसलिए मैं कह रहा हूँ पिंडी में पहला मैच है, पिच का कैसा बिहेवियर होता है इससे बहुत डिपेंड करता है। और फिर पेशावर के पास भी शुएब मलिक वगैरह ऑफ स्पिनर हैं, अच्छे हैं इनके पास, सॉरी शुएब मलिक कराची किंग्स में है, और बल्कि अमाद वसीम भी इस वक्त बहुत अच्छी फॉर्म में बॉलिंग में, तो अफेक्ट अगर इनको टर्निंग ट्रैक मिल जाता, थोड़ा सा पिच ने रिस्पॉन्स कर दिया तो कराची किंग प्रॉब्लम कर सकती है पेशावर ज़ल्मी को, मैं समझता हूँ। सर तैयब ताहिर की परफॉर्मेंस के बारे से क्या कहेंगे? तैयब ताहिर देखें ना, इमर्जिंग प्लेयर इसमें 2-3 लड़के आए गए और तैयब ताहिर ने पहला 65 रन की इनिंग खेली, बहुत अच्छी। सर आपने प्रोग्राम में पहले भी कहा था कि इन्फॉर्म बैटर है, रिसेंटली डोमेस्टिक में अच्छे रन करके आए हैं और पाकिस्तान स्क्वाड में सिलेक्ट हुए थे, अनफॉर्चुनेटली मौका नहीं मिला। ऐसे प्लेयर का बाहर बैठना, और ऐसे प्लेयर पेशावर ज़ल्मी में भी हैं, आमिर जमाल, सर आमिर जमाल पेशावर ज़ल्मी जी टीम में उन आखिरी ओवर में 15 रन हूँ बचाए हुयूं जॾहिं मुइन अली बैटिंग ते मौजूदु हुयो, त इहे 2 प्लेयर जेके पाकिस्तान जे स्क्वाड में सिलेक्ट थिया, हिकिड़ो खेॾियो पर 2 टीमुनि में खां ॿाहिरि वेठा आहिनि। चांस देना चाहिए, चांस देना चाहिए, मैं समझता हूँ कि जो बैठे हो, ये PSL का एक्चुअली मकसद है कि हमारे जो यंगर
प्लेयर हैं जो बेंच पे बैठे हुए हैं और परफॉर्म कर रहे हैं, डोमेस्टिक उसमें उन्होंने परफॉर्म किया, उनको यही मौका है, उनको चांस देना चाहिए। सर चांस दिया तो है, लेकिन क्या लगता है काफी देर हो चुकी है या फिर सही नहीं, टाइम अभी पे स्टिल मसलन काफ़ी मैचेस हैं। मेरा ख्याल है कि एक मैच किसी प्लेयर को जांचने के लिए एक मैच बहुत होता है, लेकिन उसने परफॉर्म कर दिया और आगे के उसको पूरे मैच मिलेंगे और उसकी परफॉर्मेंस और फिर कंसिस्टेंसी रहनी चाहिए। एक्चुअली उन यंगर प्लेयरों के लिए भी ये मैं एडवाइस करूँगा कि जब वंस उनको चांस मिलता है और फिर परफॉर्म करते हैं अगले मैच में, तो फिर कंटिन्यू रखें उस परफॉर्मेंस को, बहुत जल्दी ना करें और आराम से सोच समझ के सिलेक्शन ऑफ द बॉल अच्छा होना चाहिए। सर तैयब ताहिर ऐं ताहिर शमसी तैयब ताहिर ऐं तबरेज़ शमसी जे हवाले सां कमेंट कजो। तबरेज़ शमसी तव्हांजो जेको आहे अनऑर्थोडॉक्स आहे, बॉलर आहे ऐं तव्हांखे उन बॉलर खे पिच जी हेल्प ज़रूरत न पवंदी आहे। जीअं राइट आर्म लेग स्पिनर खे भले पिच सपोर्ट न करे पर पंहिंजी जेको स्किल आहे उनजे ज़रिए जेको आहे बैट्समैन खे रिसीव करे सघे थो, बीट करे सघे थो। तबरेज़ शमसी हिकिड़ो वॾो नालो आहे पाकिस्तान दुनिया जी क्रिकेट में। उनखे बैंक ते विहारणु या कराची जी जेका असां मूंखे सम्झ में न आई जेका मैनेजमेंट आहे। अच्छा तैयब ताहिर खे मूं साल ॾेढ खां वठी उनजी कारकरदगी ॾिसां पियो। तैयब ताहिर ऐं ख़ालिद उस्मान इहे तमामु वॾा प्लेयर मूंखे नज़र आया आहिनि, पर अलाए छो पाकिस्तान जी जेके सिलेक्टर्स आहिनि उन्हनि जी नज़र में अलाए छो न अची सघिया आहिनि। मूंखे ॾाढो अफ़सोस आहे। तैयब ताहिर नज़र में अची वियो। तैयब ताहिर ॾिसो, तैयब ताहिर पर तव्हां ख़ालिद उस्मान जी जेका तव्हां परफॉर्मेंस ॾिसो पोयनि 5-6 सालनि में शानदार परफॉर्मेंस रही आहे। उहा टेस्ट क्रिकेट हुजे, वनडे क्रिकेट हुजे, T20 में मां हुनखे खेॾंदे न ॾिठो आहे, पर तमामु 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 ज़बरदस्त क़िस्म जो प्लेयर आहे। मतिलबु कि जिथे साइमल जी ॻाल्हि हली थी आहे, जिथे जेको बॉलर जी ॻाल्हि कई या 15 रन रोकियूं आमिर जमाल, अहिड़े प्लेयरनि खे तव्हां बेंच ते विहारे मौक़ो न ॾेई करे इहो ज्यादती कई आहे। सर पेशावर ज़ल्मी ते पाण ईंदासीं। बाबर आज़म जे स्ट्राइक रेट सां असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, पर गुज़िरियल ॾिहाड़े शाहिद ख़ान आफ़रीदी उन बि चयो आहे त बाबर आज़म जो स्ट्राइक रेट तमामु घटि आहे, हुनखे तेज़ खेलणु घुरिजे। उनखां अलावा उन ई पैनल में मिसबाह उल हक़ ऐं इमाम उल हक़ बि मौजूदु हुया। उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त वाक़ई इमाम उल हक़ चयो त बाबर आज़म खे AB डिविलियर्स ऐं विराट कोहली जी लिस्ट में इन जे लाइ नथो ॻणे सघिजे त जॾहिं उहे प्लेयर जॾहिं क्रीज़ ते सेट थी वेंदा आहिनि उनखां पोइ बॉलर हुननि खां टॼंदा आहिनि, पर बाबर आज़म जॾहिं सेट बि थी वञे थो, 50 बि करे वञे थो, उनखां पोइ बि बॉलर हुन खां टॼनि नथा। इहो ई फ़र्क़ु आहे हिकिड़ो, जेको मेन फ़र्क़ु आहे जेको बाबर आज़म खे सिर्फ़ु उन क्लास खां रोके वेठो आहे। ॾिसो तव्हांखे फ़र्क़ु पाण ॿुधाए छॾियो। फ़र्क़ु ॾिसो, जॾहिं तव्हां जेके जदीद तक़ाज़ा आहिनि, जेके तव्हांजा जदीद क्रिकेट जा जदीद तक़ाज़ा तव्हां न कंदो फॉलो, त पोइ तव्हांजे विराट कोहली ऐं तव्हांजे में फ़र्क़ु रहंदो। सर इहा ॻाल्हि इमाम उल हक़ चई, जीअं असांजो डिस्कशन थींदो आहे पाण में बाबर आज़म सां, इन हवाले सां बाबर आज़म पाण इहा ॻाल्हि मञींदो आहे त हा वाक़ई मूंखे हिन शइ जी कमी आहे, मां हिन ते इम्प्रूवमेंट करण जी कोशिशि कयां थो, पर शायदि अञा ताईं उन लेवल खे उहो मैच नथो करे। ॾिसो इहो हाणे मुंहिंजी जेको आहे सो पंहिंजे कैरियर जे मिड ते आहे ऐं हाणे अञा सिखंदो त इहो त जेको आहे सो इहा ज्याती आहे, हुनखे पंहिंजो पाण सां पंहिंजी ज़ात सां ज्याती आहे हुनजी। हुनखे जेॾो वॾो प्लेयर आहे ऐं उन प्लेयर खे जेको आहे सो इनोवेटिव थियणो पवंदो, उन प्लेयर खे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणी पवंदी ऐं उनखे T20 जा जेके तक़ाज़ा आहिनि, T20 जी जेका लिमिटेड क्रिकेट आहे, लिमिटेड फॉर्म आहे, उनमें उनखे मतिलबु हार्ड हिटिंग करणी पवंदी। हलो ठीकु आहे, तव्हीं सेट थियो 5 ओवर, पर पोइ जॾहिं तुम सेट थी वञो, तव्हां बॉल तव्हांजी नज़र में अचे थो, त पोइ तव्हांखे वॾा शॉट खेॾणा पवंदा। इहो क्रिकेट जी जेका रिक्वायरमेंट है। सर क्या कहेंगे बाबर आजम के स्ट्राइक रेट के हवाले से? अब तो शायद आफरीदी ने भी खुल के बोल दिया। देखिए बात ये है कि बाबर आजम को आप रेट कम तो नहीं कर सकते, लेकिन जैसे साईं कह रहे हैं कि 2020 एक ऐसी क्रिकेट है जिसमें शॉट क्रिएट करनी पड़ती है ना, यू हैव टू क्रिएट, आपको चांसेस लेना पड़ते हैं। तो बाबर आजम गैपिंग तो अच्छे करते हैं, अगर आप वो कहें कि वो छक्के चौके आते साथ ही मारें तो मुश्किल होता है। वो आके पहले क्रीज पे पिच कर देखते हैं। सर हमने कहा आते साथ नहीं, लेकिन इमाम उल हक़ ने ये बात कही है कि जब दो प्लेयर सेट हो जाते हैं, यानी कि विराट कोहली और AB डिविलियर्स, अगर वो दोनों 50 कर लें तो उसके बाद जो बॉलर्स होते हैं उनके अंदर एक खौफ होता है कि अब ये हमें कहीं भी किसी भी वक्त मार सकते हैं, लेकिन वो चीज़ बाबर आजम में नहीं है। अगर वो 50 भी कर लेते हैं फिर भी बॉलर्स को वो खौफ नहीं होता, वो डरते नहीं है बाबर से, उनको पता होता है कि अब भी नहीं मार सकते। ये लैकिंग तो है, अगर आप वी मस्ट एडमिट इट, अगर आप इनको दोनों से कंपेयर कर रहे हैं तो ये लैकिंग बाबर आजम में है जो है ना, और उसको ही हैज़ टू इम्प्रूव दिस
पे पसंद न है, और विद द पैसेज ऑफ टाइम कर लेगा इंशाल्लाह ताला। सर टैलेंटेड अॼु जी मैच जे हवाले सां कंहिंखे एज ॾिसो था बैटिंग में बॉलिंग में, या कहिड़ा की प्लेयर आहिनि तव्हांजी नज़र में? यकीनन मां कराची खे सपोर्ट कंदुसि, ऐं कराची मां मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे त कराची खटे। इमाद वसीम मां मूंखे तमामु घणी तवक़ात आहिनि, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त शादिर ख़ान खे मौक़ो मिलणु खपे, ऐं शादिर ख़ान मूंखे इहो भरपूर फ़ाइदो वठे। सर टास जो रोल थी सघे थो हिन ग्राउंड ते? मां नथो सम्झां को टॉस छो वॾो, पिंडी ते ॾिसो, पिंडी जो ग्राउंड, पिंडी जी विकेट में रस जा ढेर हूंदा आहिनि, तो तबीर शमसी उहो हिकिड़ो वाज़िफ़ हूंदो, नुमाया प्लेयर हूंदो जंहिंखे मतिलबु की उनजी परफॉर्मेंस जेका आहे सा। अच्छा सर, हिकु प्लेयर हिन पेशावर ज़ल्मी जे स्क्वाड में बि आहे जेको हिन वक़्तु ताईं बेंच ते वेठो आहे, मुजीब रहमान स्पिनर। इहो ॾिसो, जॾहिं तव्हां फॉरेन प्लेयर खे खणो था त फॉरेन प्लेयर ते मुजीब रहमान जेको सीज़न कंपेनर आहे, तमामु सुठो बॉलर आहे, ऐं तव्हां ॾिठो T20 जे मतिलबु की तव्हांजो 6 ओवरनि जेको रिस्ट्रिक्शन बॉल जॾहिं पावर प्ले में बॉलिंग कराइण रिस्ट्रिक्शन हूंदा आहिनि, तॾहिं पावर प्ले में अची करे बॉलिंग कराईंदो आहे, ऐं तमामु सुठी बॉलिंग कराइण सां गॾु विकेट वठंदो आहे। तो ठीकु आहे, ॾिसो फ्रेंचाइज़ जा पंहिंजा जेके ज़रूरु बिज़नेस इंट्रस्ट आहिनि, उहो जेको बहितर सम्झनि था त उन्हनि जी सिलेक्शन कनि था, पर साॻी वक़्तु उन्हनि खे मुजीब रहमान खे यकीनन मौक़ो ॾियणु खपंदो आहे। ताहिर साहब, आज के मैच के हवाले से क्या प्रेडिक्शन होगी और कौन से ऐसे की प्लेयर हो सकते हैं आज? मैं समझता हूँ कि मेरी भी ये ख्वाहिश होगी कराची किंग जीते। इमाद वसीम इस वक्त अच्छी फॉर्म में है, एज ए ऑलराउंडर वो अच्छी फॉर्म में है, और शजील से हमें तवक्का है कि आज वो रन करेगा। एबिलिटी भी है उसमें, टैलेंट भी है, शजील कैन डू इट, लेकिन पेशावर को भी हम नज़रअंदाज नहीं कर सकते। उसमें जैसे मैंने कहा कि साइम अयूब कैन चेंज द गेम, वो एबिलिटी है उस लड़के में कि वो नक्शा चेंज कर सकता है पिंडी के। लेट्स सी, अच्छा कॉन्टेस्ट होगा, तमाशाइयों को एक अच्छा मैच देखने को आज मिलेगा। सर कुछ अहिड़ा प्लेयर जेके जंहिंजे लाइ हिन वक़्तु ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त उन्हनि खे जल्द पाकिस्तान जे स्क्वाड में अचणु घुरिजे, जीअं साइम अयूब जी साईं ॻाल्हि कई, त छा लॻे थो साइम अयूब हिन वक़्तु तयारु थी चुको आहे? छो जो अच्छा, साइम अयूब जी जेकॾहिं पाण ॻाल्हि था कयूं त साइम अयूब हिकिड़ो प्रॉपर ओपनर आहे। गुज़िरियल मैच खां अॻु जेका मैच खेॾी पेशावर ज़ल्मी, उन में ॿिन्ही ओपनरनि बाबर ऐं मोहम्मद हारिस जॾहिं 6 ओवर ज़ाया कया, उनखां पोइ पहिरीं विकेट किरी ऐं पोइ साइम अयूब आयो, जल्दी आउट थी वियो। पर उनखां पोइ जेका गुज़िरियल मैच थी आहे जंहिंमें शाहीन शाह अफरीदी ॿिन्ही ओपनरनि खे जल्दी आउट कयो, त उन वक़्तु सिर्फ़ु 2 ओवर में ई साइम अयूब बैटिंग जे लाइ अची वियो, ऐं इवन के शाहीन शाह अफरीदी खे हुन ज़बरदस्त ड्राइवियूं कयूं, ऐं उन मैच में प्रेशर गेम में हुन 50 स्कोर कई। यानी कि जेका हुनजी नेचुरल पोज़ीशन आहे, जेकर हुनखे जल्दी शुरू जे ओवर में ई बैटिंग मिले थी त हू वॾी इनिंग खेॾे थो, पर जॾहिं हुनखे देरि सां बैटिंग मिले थी त हू यकीनन फ़र्क़ु पए थो। जेकॾहिं तव्हां बुनियादी तरह ओपनर आहियो त तव्हांखे ओपनिंग स्लॉट ते खेॾारियो वञे, पर मूं अर्ज़ु कयो न त फ्रेंचाइज़ आहिनि, फ्रेंचाइज़ जी मैनेजमेंट आहे, उन्हनि जा यकीनन बिज़नेस इंट्रस्ट आहिनि, उन्हनि खे मैच खटणा बि आहिनि, उन्हनि खे अॻिते क्वालीफाई बि करिणो आहे। ओवरऑल साइम अयूब जेको आहे सो हिन अनडाउटली जेको आहे सो पाकिस्तान जो फ्यूचर आहे, उहो प्लेयर इन ऑफिंग आहे, बैटर इन ऑफिंग आहे, ऐं मूंखे लॻे थो त वधीक अरसो जेको आहे कोन वठंदो, ऐं साल खनि अंदरि पाकिस्तान टीम जो बणिजी वेंदो। सर बाबर आज़म ते केतिरो प्रेशर हूंदो जॾहिं ॿिया सभु ओपनर परफॉर्म करे रहिया आहिनि? हाणे त अब्दुल्ला शफ़ीक जंहिं ते हिकिड़ो टेस्ट क्रिकेटर जो लेबल लॻल हुयो, हू बि अहिड़ी ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾेई रहियो आहे, तक़रीबन 200 जे स्ट्राइक रेट सां हर मैच में खेॾे थो। अब्दुल्ला शफ़ीक, साइम अयूब, मोहम्मद रिज़वान, इहे सभु प्लेयर परफॉर्म करे रहिया आहिनि। उन्हनि जे विच में जेकॾहिं बाबर आज़म परफॉर्मेंस न ॾेई सघे ऐं हू खेॾे बि एज़ अ ओपनर थो पाकिस्तान जे लाइ, त केतिरो एज़ अ कप्तानी ते त हुनजो प्रेशर आहे ई आहे, पर जेकॾहिं बैटिंग में प्रेशर अचे थो त शायदि ॾिसो त तव्हां कुझु प्रोग्राम में तव्हांजे मुंहिंजे विच में हिकिड़ो बहस थियो त कामरान गुलाम ऐं तव्हांजो अब्दुल्ला शफ़ीक, इहे जेके आहिनि से मतिलबु की जॾहिं फ़ख़्र ज़मान आउट थी वञे 180 न बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, उहो उनखे मां वाज़े कंदो हलां, उहा ॻाल्हि कई रमीज़ रजा साहब, जेका मां कोट कई, रमीज़ रजा चयो त हीअ उहा टीम आहे जेका तव्हां ॾिठो त फ़ख़्र ज़मान 3 रन्सनि ते आउट थी वियो, तॾहिं 242 जी जो हाई स्कोर जेको खड़ो कयो, तो 97 रन जो स्कोर कयो सर फ़ख़्र ज़मान हुन में। घणो उन मैच में फ़ख़्र ज़मान 97 रन जो स्कोर 97 रन कयूं, ठीकु आहे, पर पोइ बि तव्हां ॾिसो ॿियनि प्लेयरनि साथ ॾिनो आहे 242 जो, मतिलबु की हींअर जेको रिकॉर्ड जेको थियो आहे हिन सीज़न में, और थर्ड हाईएस्ट आहे ओवरऑल, थर्ड आहे वैसे। सो लेट अस होप के जेको आहे सो सुठी क्रिकेट में नड़े, सुठा प्लेयर्स असांखे इमर्जिंग प्लेयर्स में जेके मूं अर्ज़ु कयो तव्हांखे तैयब जो अचणु ऐं साइम अयूब जो अचणु, तव्हांजे एहसानुल्लाह जेको आहे हिकिड़ो वॾो जेको आहे सो मुंहिंजो सवाल इहो हुयो त जॾहिं ही ॿिया ओपनर परफॉर्म कनि था त उन वक़्तु बाबर आज़म ते केतिरो प्रेशर? बाबर आज़म बि यकीनन प्रेशर त आहे, पर ॾिसो प्लेयर वॾे प्लेयर जेको आहे न, उहो
उन प्रेशर सिचुएशन मां ॿाहिरि निकिरण जो हुनर ॼाणे थो, स्किल ॼाणे थो। 3-4 साल त विराट कोहली बि न निकिरी सघियो। ॾिसो ज़रूरु, ॾिसो तव्हां ॾिठो वञे हिकदमि जेको आहे हुन नक्शो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु मैच अची करे चेंज करे छॾियो। बिल्कुलु। तो असांजूं निक्त माण्हू आहिनि, बाबर आज़म सां आहिनि ऐं नेक ख़्वाहिशात आहिनि त हू परफॉर्म करे, पंहिंजी टीम PSL में परफॉर्म करे, पाकिस्तान में परफॉर्म करे ऐं पाकिस्तान नालो रोशन करे। सर कुछ ऐसे प्लेयर जिनका मैंने नाम गिनवाया, आजम खान है जिनको मैंने कहा कि जल्द अब ज़्यादा देर नहीं है वो पाकिस्तान स्क्वाड में आ जाएंगे, इसी तरीके से ताइम अयूब है, अब्दुल्ला शफीक है, लेकिन एक ऐसे प्लेयर हैं जिनका कोई नाम नहीं ले रहा लेकिन वो परफॉर्म कर रहे हैं, हर मैच में वो ब्रेक थ्रू दिलाते हैं। अगर शाहीन शाह अफरीदी विकेट नहीं लेता तो जमान खान ज़बरदस्त बॉलर हैं जो लाहौर के लिए लास्ट ईयर भी अच्छा खेले थे, इस साल भी अच्छी परफॉर्मेंस है उनकी, लेकिन उसको उस तरीके से रेट नहीं किया जा रहा। एक्चुअली बात ये है कि वो अच्छी बात है, जैसे आपने बात कर रहे थे बाबर आजम के रिप्लेसमेंट, नहीं अभी फार अवे एमर्जिंग प्लेयर हैं एक्चुअली जो है ना, जिनके हमने नाम लिए हैं, साइम अयूब हुआ, एहसानुल्ला हुआ, आजम खान हुआ, तो तैयब ताहिर हुआ, अब्दुल्ला शफीक तो बहुत टेस्ट क्रिकेट खेल चुके हैं। अब्दुल्ला शफी भी अच्छा प्लेयर है, वो सही है, टेस्ट का खेल चुके हैं, लेकिन 20 को पहला चांस दिया है। एक्चुअली बेस अच्छी है ना, एक्चुअली जब आपकी बेस अच्छी हो तो आप किसी भी क्रिकेट में अपने आप को एडजस्ट कर सकते हैं। जब आपके पास शॉट्स हों तो आप एडजस्ट कर सकते हैं, चाहे वो टेस्ट का हो, चाहे वो वनडे हो, चाहे वो T20 हो। तो अभी टू अर्ली टू से साइम को अभी बहुत टाइम चाहिए, अभी तो जस्ट एमर्जिंग प्लेयर आया। एहसानुल्ला बड़ा अच्छी फाइंडिंग है, मैं समझता हूँ कि इस PSL में 4 लड़के इमर्जिंग प्लेयर उभर के सामने आए जो कि पाकिस्तान का मुस्तकिल है। और सबसे अहम बात जो हमेशा मैं कहता हूँ, जो लड़का फॉर्म में हो डोमेस्टिक सीजन में उसको आप चांस दें, वो उसका कहीं से भी ताल्लुक हो, किसी भी जगह से ताल्लुक हो, उसको बिल्कुल नज़रअंदाज ना करें। ये सर मां चाहियां तो बाबर आज़म जो घणो ज़िक्र न थिए, पर बार बार जेके टॉपिक्स आहिनि मुंहिंजे साम्हूं फिरी सिरी बाबर आज़म ते अचनि था। शाहीन शाह अफरीदी जी जेका कप्तानी आहे, जीअं कि लास्ट ईयर हुन कप्तानी कई, हिन साल जंहिं मैच 3 मैचनि में हुन कप्तानी कई आहे, मोहम्मद रिज़वान जहिड़े तरीक़े सां कप्तानी में परफॉर्म पियो करे। बाबर आज़म जो PSL जी जेके हिस्ट्री ॾिसूं, लास्ट ईयर कराची किंग्स जो कप्तान हुयो, 10 मैचुनि मां 1 मैच हुन खटी, 9 मैचूं हारायूं। हिन साल 5 मैचुनि मां सिर्फ़ु 2 मैचूं खटी, 3 मैचूं हारायूं अथई, यानी कि 15 मैचुनि मां सिर्फ़ु हू 4 मैचूं खणण में कामयाबु थियो आहे। So again, statistics they can say their statistics don't depict the लगे तो T20 जो कप्तान चेंज थींदो लगे तो मां पाण इहो फोर्सी कयां थो, पर हुनखे जेकॾहिं T20 कप्तान हटायो वञे थो त क्रिकेट पार्ट ऑफ क्रिकेट, हुनखे वनडे जो कप्तान मुक़ररु कयो वञे। ऐं वनडे जो त आहे, जेकॾहिं सिर्फ़ु कप्तानी T20 छॾाए वञे। T20 ॾिसो, टेस्ट क्रिकेट लाइ वरी तव्हांजो ॾिसो सरफराज़ बि आहे, सरफराज़ बि उम्मीदवार आहे। सरफराज़ सिर्फ़ु 1 मैच ई खेॾी आहे, जेकॾहिं मुसलसल परफॉर्म करे थो त ॾिसो सरफराज़ तव्हांजे टेस्ट क्रिकेट लाइ मां सम्झां थो अल्टीमेट चॉइस हुजणु खपंदो आहे। ऐं ॾिसो हुन अचण सां ई जेको आहे एॾी शानदार परफॉर्मेंस ॾेई करे, ऐं कप्तानी टेस्ट क्रिकेट में भी कप्तानी ते थोड़ा क्वेश्चन मार्क्स हुआ। सर क्या लगता है शाहीन शाह अफरीदी जल्दी पाकिस्तानी कप्तान बन सकते हैं? उसमें सर वैसे जो बॉलर्स होते हैं फास्ट बॉलर्स, वो आपको लगता है कि कामयाब कप्तान बन सकते हैं? वाई नॉट बन सकते हैं। आप हमारे आजकल के एक सियासी लीडर है इमरान खान, वो तो ऑलराउंडर थे ना, ऑलराउंडर था। शाहीन शाह इज एक्चुअली एबिलिटी है, वो शो कर रहा है, अपनी स्किल शो कर रहा है, मतलब सामने अवाम के मैचेस में अपनी स्किल शो कर रहा है। यही चीज़ होती है, लीड विद द फ्रंट करे। आप देखें 4-4, 5 विकेटें वो ले रहा है, स्ट्राइक करता है, बॉल उसका अंदर 5 विकेटें सर उस पिच पर जहां पर फर्स्ट इनिंग में 241 रन बने, सेकंड इनिंग में 200 रन बने, वहां पर 5 विकेटें लिए शाहीन शाह। आप देखें उसकी इन स्विंग बहुत यॉर्कर इसकी विद द पैसेज ऑफ टाइम बहुत अफेक्टेड हो रही है और बड़ी एक्यूरेट होती है। इन स्विंग यॉर्कर अगर एक्यूरेट हो तो कोई अच्छे से अच्छा प्लेयर भी उसको नहीं खेल सकता, और उसमें दिन ब दिन उसमें इजाफा हो रहा है। आपने वो मैंने पिछले आपने जमान खान का कहा था, वो लड़का अच्छा बॉलर था और दिमाग को इस्तेमाल करता है। आपने देखा उसमें उसकी जो स्लोअर वन आती है वो ज़रा रीडेबल नहीं होती। पिछले उस मैच में उसने एक विकेट ली है तो बैट्समैन गुरबाज को आउट किया था। जी वो रीड ही नहीं कर सका। वो अच्छा है, मेहनती है लड़का। हमें जारी बात है इन सब लड़कों को जहन में रखना चाहिए जब हम इंटरनेशनल स्क्वाड बनाएं, जो परफॉर्म करे उसको बिल्कुल चांस देना चाहिए। सर शाहीन शाह अफरीदी पहिरियों ओवर जेको इहो कॉम्बिनेशन आहे, हमेशह शाहीन शाह अफरीदी 90% कामयाबु थियो आहे। असां ॾिठो आहे त पहिरें ओवर में अहिड़ो कहिड़ो हथियार आहे जो
शाहिन शाह अफरीदी पहिरें ओवर में कामयाबु थिए थो, आख़िरी ओवरनि में असां ॾिठो आहे त अमूमन हुनखे रन्स पयूं आहिनि, रन्स लीक थियूं आहिनि, उहो मैथ्यू वेड जा 3 छक्का हुजनि या काफ़ी ॿियूं इनिंग्स हुजनि, सो आख़िरी ओवर में शाहिन शाह अफरीदी चेंज आहे, शुरू वारे ओवर में शाहिन शाह अफरीदी इहो न्यू बॉल जो आहे मूंखे जेको जेको ऐं स्पेशली लास्ट मैच में हुननि बाबर आज़म खे जेको बोल्ड कयो आहे त वकार उनस बि चयो त जेकॾहिं बाबर आज़म हिन बॉल खे न खेॾी सघियो त शायदि दुनिया में केरु बि न खेॾी सघियो। यकीनन ॾिसो हिकिड़ो नए बॉल जो इस्तेमालु जेको आहे हिकिड़ो फन आहे, आर्ट आहे हिकिड़ो जेको शाहिन शाह अफरीदी सिखी वरितो आहे। ठीकु आहे, डेथ ओवर में जेको आहे सो उनखे जेकॾहिं स्लॉग थिए थो त उनखे छक्का पवनि था, पर मां सम्झां थो टाइम विद द पैसेज ऑफ टाइम हू तमामु स्ट्रांगली आहे, माइंड खां तमामु स्ट्रांग आहे, उहो उन शयुनि खे कमांड हासिलु करे वठंदो, आख़िरी ओवर में बि जेको आहे सो ज़्यादातर जो इस्तेमालु करे रन्स घटि ॾींदो। सर जी मैं जमशेद, जैसे आपने शहनशाह अफरीदी की बात की है, नए बॉल पे नए बॉल का बॉल करना और एक्यूरेट बॉल करना, विकेट टू विकेट बॉल करना इस आर्ट। आप जब नई बॉल होती है वो स्लिप भी होती है, वो अगर आप उसकी स्विंग आउट ऑफ विकेट करते हैं तो उसमें आपको रन पड़ते हैं। शहनशाह अफरीदी की जो मैं आपको बता रहा हूँ इस वक्त एबिलिटी ये है, जो इन स्विंग आती है वो विकेट टू विकेट आ रही है उसकी ना, स्विंग होके विकेट में आती है, तो उसमें बैट्समैन सर लेकिन लास्ट मैच में शायद उनको नजर लग गई थी, उससे पहले मैच में बाबर और हारिस को पहले ही ओवर में बोल्ड किया उसने, लेकिन दूसरे मैच में अगेंस्ट इस्लामाबाद यूनाइटेड उन्होंने वाइड दिए और वो चौके हो गए, 2 वाइड दोनों चौके हो गए। तो आपकी वो जो लाइन बहुत जरूरी है, बहुत जरूरी। आप उसमें बोल्ड हो जाता है या मिस होती है तो लेग बिफोर चांसेस हो जाते हैं। आप इससे देखें, आप वसीम अकरम को और उसको वकार यूनुस को देख लें, आप ज़्यादातर बॉलें अंदर आ रही होती थी, ज़्यादातर बॉलें ना उसमें चांसेस हो जाते हैं ना आपको विकेट लेने का ना। और नई बॉल का आर्ट ही यही है, जितना बॉलर अगर उसके बाद स्पीड भी है फिर उसके साथ स्विंग आ जाए बॉल को तो बड़ा डिफिकल्ट होता है बैट्समैन को उसको खेलना ना, और वो या तो उसको एज ए डक बॉल खेल लेता है या उसके अगर वो शॉट खेलने जाता है तो आउट। बाबर आजम की जो बॉल है गुड ऑफ लेंथ की थी, हल्की सी, मतलब इतनी निप नहीं हुई, वहाँ पे बॉल निप होती है लेकिन हल्की सी बॉल उसी पे हुई और बहुत बड़ी भी स्विंग नहीं हुई, हल्की सी स्विंग हुई है, उस पर वो शॉट खेलने गया, वो ड्राइव एक्चुअली खेलने गया, दिस इट वाज नॉट ए ड्राइव बॉल, तो उसके लिए बाबर आउट हो गया। लेकिन वो वीकनेस है, यही तो बॉलर का आर्ट होता है ना कि बैट्समैन की क्या वीकनेस है, मुझे बॉल कहाँ पे करनी है। और हम सबको इंतजार था कि जब शाहीन और बाबर आमने सामने आएंगे तो क्या होगा, और वो हमने देख लिया। शायद अगली बार जब सामने आए तो फिर बाबर जी बिल्कुल थोड़े से भारी पड़ जाए। सर जीअं तव्हां ॻाल्हि कई सरफराज़ अहमद जी कप्तानी जी, त शाहिद आफ़रीदी जेको अॼुकल्ह प्रोग्राम बि करे रहिया हुन में हुन इहो बि ज़िक्र कयो त मां नदीम उमर खे चई चुको हुउसि PSL 8 खां पहिरियां त कप्तानी बाबर आज़म हिन खां सरफराज़ अहमद खां वापसि वरिती वञे, एज़ ए प्लेयर हुनखे खेॾायो वञे। हिकिड़ो शाहिद आफ़रीदी जो हिकिड़ो पॉइंट, शाहिद अफरीदी जो पंहिंजो व्यू पॉइंट आहे, सरफराज़ प्रेशर में आहे, T20 मतिलबु PSL में जेको आहे सो ओवरऑल परफॉर्मेंस जेका रही आहे कोयटा ग्लेटर्स जी, त यकीनन इंसान आहे, ह्यूमन आहे, ऐं भले तमामु सुठो क्रिकेटर छो न हुजे पर प्रेशर त अचे थो। पर जेको लॻे पियो अगेंस्ट न्यूज़ीलैंड जेका हुन कुझु इनिंग्स खेॾियूं आहिनि त शायदि जेके टेस्ट में न तो PSL जो प्रेशर आहे, PSL कोयटा ग्लेटर्स मुसलसिल जेको आहे फेल्यूअर आहे, उहा शइ कहिड़ी जेका करे थो बैक ऑफ माइंड ते। सरफराज का मैं आपको बताऊं, जैसे देखें टेस्ट मैच इज़ अ डिफरेंट क्रिकेट ना, और वनडे और उससे T20 से ना डिफरेंट क्रिकेट है, उसमें बॉल टर्न होती है। जैसे सरफराज रिजवान जो है ना वो दूसरे टाइप का बैट्समैन है, उसको आप समझने की कोशिश करें। रिजवान क्रॉस खेलता है, यहाँ से बॉल उठा के सीधी विकेट पे आप क्रॉस खेल सकते हैं, लेकिन अब विकेट में स्विंग हो रही हो, विकेट में टर्न हो रही हो तो फिर बैट्समैन के लिए मुश्किल हो जाता है उसको क्रॉस खेलना। मतलब ऑफ साइड की बॉल है और उसको उठा के आप लेग साइड के ऊपर बाउंड्री पे फेंक दें, ये सीधी विकेट पे तो चल जाती है, ये टेस्ट विकेट में नहीं चलती। सरफराज कैन डू इट, कैन प्ले दिस टाइप ऑफ क्रिकेट जिसमें बॉल टर्न है, प्रूव्ड इट ना, तो वो टेस्ट के लिए बेहतर चॉइस है ना। वनडे के लिए आप रिजवान और T20 के लिए आप रिजवान को रखें चॉइस एज ए ओपनर भी, एज ए विकेट कीपर। सरफराज को स्टेप डाउन होना चाहिए। सरफराज नहीं, सरफराज को बीइंग एज ए उसको टेस्ट नहीं, T20 में सर आप कह रहे हैं PSL में एज अ प्लेयर खेलना चाहिए, कप्तानी छोड़ देनी चाहिए। मेरा ख्याल है कि शायद उसकी वजह से उसके ऊपर प्रेशर भी आ, जैसे साईं कह रहे थे, प्रेशर आ जाता है एक ना, आप बार बार फेल हो रहे हो, कंटिन्यू कप्तानी कर रहा है,
तो थोड़ा सा अपने आप को खुद ही पीछे करके ना तो वो सर, रिलैक्स हो टाइम- जाता है, परफॉर्म टाइम तमामु घटि आहे। इमाद वसीम ऐं मोहम्मद नवाज़ इन्हनि ॿिन्ही जो मुक़ाबिलो हिकिड़ो टीम में ईंदो आहे पाकिस्तान जिन में त ॿियो ॿाहिरि वेंदो आहे, ॿई असां गॾु खेॾंदा ॾिठा आहिनि। त शादाब खान जो को बि साथ इन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो ॾेई सघे थो जेके ईंदड़ असांजी T20 सीरीज़ आहे। छा लॻे थो जेको फॉर्म आहे हिन वक़्तु जंहिं फॉर्म में आहे इमाद वसीम उहो रिप्लेस करे सघे थो? इमाद वसीम जिते जंहिं तरह सां परफॉर्म कयो आहे ऐं ओड़ी तरह बुरी परफॉर्मेंस नवाज़ रही है। जी, तो चाहे वो बैटिंग हुजे या बॉलिंग, ॿिन्ही में नाकाम थियो आहे। तमामु नवाज़ जेको आहे सो PSL जो 8 एडिशन में टोटल फेल्यूर रहियो आहे। यकीनन सुठो प्लेयर आहे, को शक न आहे, पर क्रिकेट जो प्लेयर जो फॉर्म जेको आहे उहो ईंदो आहे, उनखे जेको आहे सो अहिड़ा ॾींहं ॾिसणा पवंदा आहिनि। पर ॾिसो इमाद वसीम ऐं जेकॾहिं नवाज़ जी जेकॾहिं तव्हां कंपेरिजन कंदो न त आई विल अप फॉर इमाद वसीम। इमाद वसीम जेको हुनजो करंट फॉर्म आहे। सर, इस्लामाबाद ते पाण ईंदासीं। इस्लामाबाद यूनाइटेड में एलेक्स हेल्स पे पहुची चुको आहे। हाणे तव्हां वटि ओपनरनि में ऑप्शन थी विया कॉलिन मुनरो, एलेक्स हेल्स, रहमानुल्लाह गुरबाज़ ऐं ॿियो हिकिड़ो ओपनर शायदि हींअर मुंहिंजे ज़हन में न पियो अचे। 3-4 तव्हां वटि ओपनर थी विया। हाणे तव्हां कहिड़े ओपनर ते? रसी वेंडर डुसन उहो बि टॉप ऑर्डर में खेॾे थो न, डुसन जेको आहे उहो त मिडल ऑर्डर बैट्समैन आहे, पर इस्लामाबाद जे लाइ टॉप ऑर्डर में खेॾंदो टॉप आहे। ऑर्डर खेॾे थो। पर हेल्थ जेको आहे सो तव्हां ॾिसो, हेल्थ तव्हांजे इंग्लैंड में अच्छा, पॉल स्टर्लिंग मौजूदु आहे। बॉल स्टर्लिंग आहे, पर मतिलबु कि जेको तव्हांजो हेल्थ जी ॻाल्हि था कयो था, हेल्थ वन डाउन खेॾी सघे थो ऐं वन डाउन खेॾियो बि आहे इंग्लैंड तरफ़ां। तो इहो इशू वॾो कॉम्बिनेशन जीअं असां ॾिसूं था न, जीअं काफ़ी प्लेयर आहिनि कोयटा वटि, कोयटा जो कॉम्बिनेशन न पियो ठही सघे। टई बैट्समैन खेॾाए छॾिया त ऑप्शन तव्हां बॉलिंग जो ऑप्शन तव्हांजो खुटे थो। तो लॻे थो त हेल्स खेॾंदो ऐं पॉल स्टर्लिंग न खेॾंदो। पॉल स्टर्लिंग त ऑलरेडी ॿाहिरि आहे, जो रहमानुल्लाह गुरबाज़ खेॾे त पॉल स्टर्लिंग ॿाहिरि वेहणो पए थो। अच्छा सर, इन्हनि जी बॉलिंग कीअं था ॾिसो? फास्ट बॉलिंग में जेकॾहिं फज़लुल्लाह फारूकी लास्ट मैच में हुननि खे ॿाहिरि विहारियो, वसीम जूनियर हू ॿाहिरि वेठो, टॉम करन खेॾियो, हुन 3 विकेटूं वरितियूं, हसन अली खेॾियो, हू आउट ऑफ फॉर्म आहे, फ़हीम अशरफ खेॾियो, हुनजी का सुठी परफॉर्मेंस न आई। त हिननि जो जेको फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट आहे इनखे कीअं था ॾिसो? शायदि हिते थोरी सी वीकनेस असांखे नज़र अचे थी इस्लामाबाद यूनाइटेड जी, त फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट हू प्रॉपर तरीक़े सां खेॾाए न पिया सघे। ॾिसो तव्हां ॾिसो जेके फॉरेन जेके आहिनि प्लेयर्स बॉलिंग में तव्हांजा न आहिनि हिते। टॉम करन ऐं फज़लुल्लाह फारूकी आहिनि। टॉम करन ऐं फज़लुल्लाह फारूकी आहे, पर फज़लुल्लाह फारूकी ठीकु आहे, मां हुनखे एॾो सुठो बॉलर न सम्झंदुसि। मतिलबु जीअं तव्हां टॉम करन जी ॻाल्हि कयो था या तव्हांजा ॿिया जेके बॉलर्स जेके आहिनि जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां। अच्छा, लास्ट मैच में जेका टॉम करन मैच खेॾी आहे उन में पहिरें ओवर में टॉम करन विकेट वरिती, मतिलबु इनिंग जो त 6-7 ओवर हुयो, पर टॉम करन जे स्पेल जो पहिरीं ओवर में हुन विकेट वरिती, 2 ओवर में हुन वरिती, 3 ओवर में हुन विकेट वरिती, 3 विकेटूं वरितियूं, पर ओवरऑल जेको स्कोर थियो उहो 200 स्कोर थी वियो हिन टीम ते। ॾिसो टॉम करन ऐं सैम करन ॿई जेके भाइर आहिनि उहे तमामु सुठा प्लेयर आहिनि ऐं यकीनन जेको आहे सो PSL में जेका आहे उन्हनि जी जेका कामयाबी आहे उन्हनि जे स्किल्स जी जेका सबूत आहे त उहे तमामु टैलेंटेड ऐं स्किल्ड प्लेयर आहिनि। सर, इस्लामाबाद यूनाइटेड के हवाले से क्या कहेंगे? इस्लामाबाद यूनाइटेड के जो बॉलिंग डिपार्टमेंट फास्ट बॉलिंग वहाँ पर थोड़े से स्ट्रगल कर रहे हैं। जी हाँ, वो मेरा ख्याल है कि जैसे आपने नाम लिए तो उसके लिहाज से तो मेरा ख्याल उनकी फास्ट बॉलर की जो बैटरी है वो इतनी अच्छी नहीं है, सिलेक्शन शायद मेरा ख्याल है इतनी अच्छी नहीं है। वो रिलाई करते हैं ज़्यादातर शादाब वगैरह पे, स्पिनर ट्राइका पे वो करते हैं और फिर वो चेस करने को ज़रा वो अच्छा समझते हैं। तो मेरा ख्याल है कि इनको इस पे इम्प्रूव करना चाहिए था, सिलेक्शन ऑफ द फास्ट बॉलर जैसे उनके हैं, लाहौर कलंदर के हैं, तो अच्छी है। बैटरी बहुत ज़रूरी है कि आप जब सिलेक्शन करें उस वक्त। सर, टाइम ख़त्म थियण वारो आहे। आख़िर में तव्हां ॿिन्ही खे चाहींदुसि त जेका टेस्ट क्रिकेट थी आहे गुज़िरियल ॾियारे, जेका 1 रन सां शिकस्त थी आहे इंग्लैंड खे, कीअं था ॾिसो? हिकु कमेंट टेस्ट क्रिकेट जे हवाले सां कजो, हुन खां पोइ वाइंड अप तरफ़ वेंदासीं। ॾिसो क्लिफ हैंगर हो, ॾिसो मैच जी आख़िरी बॉल ताईं का ख़बर हुई त मैच कहिड़े पासे पियो वञे। अच्छा, हिस्ट्री में ॿियो दफ़ो ईअं थियो आहे? हिस्ट्री में ॿियो दफ़ो थियो आहे। तव्हां ॿुधायो त 93 में ऑस्ट्रेलिया जेको आहे हारायो हुयो 1 रन सां। तो यार क्रिकेट जी जेका आहे न हुसन, क्रिकेट जी ख़ूबसूरती, क्रिकेट जी जेका मतिलबु रानाई जेका आहे न उहा फॉलोऑन थियण खां बाद ॾिसो फॉलोऑन थियण खां पोइ मैच खटणु जेको आहे न वंडरफुल। सर, हिन जो क्रेडिट तव्हां सम्झो था त मकलम ॾे बि वञे थो, छो जो हू मैच जो नतीजो चाहे पियो? ॾिसो मकलम जेको आहे सो टेस्ट क्रिकेट जा डायनामिक्स तब्दील करे चुको आहे, एज़ अ कैप्टन बि, एज़ अ कोच बि। ऐं ॾिसो क्रिकेट जेका आहे सा हाणे छकनि चुकनि ऐं रिज़ल्ट घुरे थी। जेके शाकीन आहिनि, सामी ॾिसण वारा आहिनि या जेके ॿुधण वारा आहिनि, उहे क्रिकेट खे जेको आहे न तेज़ ॾिसणु चाहिनि था। सर, क्रिकेट का हुसन ही एक्चुअली टेस्ट क्रिकेट है। अगर प्रॉपर क्रिकेट का आप देखेंगे तो उसमें है
और ये न्यूजीलैंड का बहुत बड़ी अचीवमेंट है कि फॉलो ऑन के बाद उन्होंने उनको 1 रन से इंग्लैंड को हराया। परफॉर्मेंस इंग्लैंड की भी बुरी नहीं थी, और यही जैसे साईं कह रहे हैं कि अप एंड डाउन तो ऐसा पता ही नहीं चल रहा था, आप प्रिडिक्शन भी नहीं कर रहे थे, और बहुत अच्छी दोनों टीमों ने, मैं समझता हूँ कि इसमें कोई टीम जीती नहीं है। क्रेडिट देना चाहिए था न्यूजीलैंड कोच को इंग्लैंड को भी चाहिए, बिल्कुल। क्योंकि वो चाहते थे कि मैच का रिजल्ट क्रिकेट की फतह हुई है इस मैच में, क्रिकेट की फतह। बहुत शुक्रिया परेश चांडो साहब, ताहिर सलीम साहब, वरी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी। नाज़रीन, असांजे ट्रांसमिशन जो वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। मैच खां पोइ हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।